अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 545 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 546 किस्त नंबर 160। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जगह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरा जी फ्रेम में माइक जो नंढड़ो टुकड़ो चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते ही कैमरा जी फ्रेम में माइक जो नंढड़ो टुकड़ो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 546 किस्त नंबर 160। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिते आचर जे हथ में जेको पिस्टल आहे सो ज़ाहिर ज़रूर डमी आहे, कूड़ो आहे। दोस्तों तव्हां ॾिसो हितां ही मुंहं मां भॻल आहे त इन मां ज़ाहिर ज़रूर लॻे पियो त हीअ डमी आहे। दोस्तों तव्हां वरी हिन तस्वीर में बि ॾिसो त इहो साॻियूं पिस्टल डमी आहे। दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त मुंहं वटां झुरियल आहे, भॻल आहे, इन मां ई ज़ाहिर थो थिए त हीअ डमी पिस्टल आहे। दोस्तों हीअ ड्रामो आहे त ड्रामे जे हिसाब सां डमी पिस्टल आणणु खपनि, पर दोस्तों डमी पिस्टल बि अहिड़ा आणणु खपनि जेके भॻल न हुजनि, जंहिंसां इहो लॻे त हीअ नकली न आहे बल्कि असली आहे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। ऐं दोस्तों मूंखे इहो बि कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 548 किस्त नंबर 160। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जगह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो हूंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते ही कैमरामैन जो पाछो कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 549 किस्त नंबर 161। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिन जगह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिन जगह ते कैमरा जी फ्रेम में ही कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ हालत हिन ड्रामे में सभ खां वॾी मिस्टेक आहे। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।